ओताक जे 123 कचहरी में सैयद एजाज़ अली शाह मदीने मुनव्वरा खां आलमी ओताक जे हिन तमामु काराइती कचहरी में पंहिंजा नींहं भरिया न्यापा जीअं मोकिलींदा आहियो, साईं जन बि तमामु हिकु बहितरीनु तख़लीक़ मोकिली आहे त मिठा मींहं मोटिया वरी अॼु वतन ते, मगर दीद मुंहिंजी या तुंहिंजे दगन ते। असांजी भेण उमरकोट जी तमामु निराली ऐं बहितरीनु शाइरा आहे। उन अदी जीजल प्रीत जो ही गज़ल मोहतरम साईं सैयद एजाज़ अली शाह मदीने मुनव्वरा खां मोकिलियो आहे त मिठा मींहं मोटिया वरी अॼु वतन ते, मगर दीद मुंहिंजी या तुंहिंजे दगन ते। वरी या वल्हारनि मथे वड़ करे वञ, वरी मोट जानी पुराणनि पटनि ते। उमरकोट जा ॾिस अखियुनि सां निज़ारा, वठो वॾ फुड़ो आहे भेड़ुनि ऐं भिटुनि ते। रोआं थी मां राणा अकेली अकेली, ॾिनल तुंहिंजे सदमनि ऐं सूरनि ॾुखनि ते। पई प्रीत प्यारा पुकारे थी तोखे, अची खोल ख़ुशबू चरीअ जे चमन ते। वाह वाह, महिरबानी साईं सैयद एजाज़ अली शाह। अवां असांजी भेण जीजल प्रीत जो ख़ूबसूरत गज़ल आलमी ओताक में मोकिलियो। असांजी सिंध सुघड़